मां इख्तिलाफ़ थी करें ज़रूरी। त पोइ इख्तिलाफ़ जो सबब दान कर त मां कीअं ग़लति आहियां? इन ॻाल्हि में को शक न आहे त मोहब्बत हिकु मौजज़ो आहे। इंसान जे दिल में सबका अफ़ज़ल मौजज़ो मोहब्बत आहे, पर ईअं न आहे त इश्क मोहब्बत का ख़ाली अखियूं बेकार पत्थर जी माणकी हूंदियूं आहिनि ऐं गुलज़ारनि ऐं वीराननि में फ़र्क़ु न करे सघंदियूं आहिनि। मां त ईअं ई सम्झां थो, जेसी ताईं मूंखे तूं न मिली हुई न, दुनिया त मूंखे ईअं ई महसूसु थींदी हुई। मूंखे न रंग नज़र ईंदो, न का हरकत। हा त तूं पंहिंजी ज़ाती कैफ़ियत खे सॼी दुनिया जे मथां त लागू न कर। हर इंसान पंहिंजे तजुर्बे मां ई ॻाल्हाईंदो आहे। मां त सम्झां थो त हिन आसमान जेठां हिकु दुनिया न, पर लखे दुनियाऊं आहिनि। हर इंसान जो पंहिंजो ज़मीन जो टुकड़ो ऐं आसमान आहे। तूं अॼुकल्ह फ़लसफ़ी न पियो थींदो वञी? माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह करे मुंहिंजा बच्चा हमेशह ईअं ई खिलंदा ऐं ख़ुशि रहनि। आंटी, तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछां, पर वाइदो कयो तव्हां नाराज़ न थींदव। न न, नाराज़ छो थींदसि, पुछ। चाची, मां इहो पुछण थो चाहियां, तव्हांजी ऐं चाचा जी शादी कीअं थी? मुंहिंजो मतिलबु आहे लव मैरिज या अरेंज मैरिज। इहा ॻाल्हि त अॼु ॾींहुं ताईं मूं ई अम्मी खां न पुछी आहे। अम्मी ॿुधायो भला। पुट, हुअं त इहा डिघी कहाणी आहे, पर मां तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां थी त असां पसंदि जी शादी कई ऐं इन चकर में घर बि छॾिणो पियो। तूं ऐं मां बि यही कंदासीं। मां ॾाढी शर्मिंदा आहियां। मुंहिंजे करे सॼे घर जो सुकून बर्बाद थी वियो आहे। ये मेरी ईमानी। मूंखे तंग कहिड़ी शइ थी करे इहो थो पुछी न अदा? ये भी बस को अणॼातल पाछो आहे जेको Sada, oyo. मुझे अच्छे तो वेरुन जी वस्ती, वेरुन जी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।